नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलूं त 9 डिसंबर करप्शन जे ख़ात्मे वारे ॾींहं ते सॼी दुनिया जी बिरासिटी में अवाम में सुजागी पैदा करण लाइ सोशल वेलफेयर खाते पारां पंहिंजी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में सोशल वेलफेयर खाते जे असिस्टेंट डायरेक्टर अरबाब अली अञण, मोहम्मद यामीन राजपूत, शहरी तसव्वुर अली, मोहम्मद अफजल समेत ॿियनि शिरकत कई। उन मौके ते इन्हनि चयो त रिश्वत ख़िलाफ़ अवाम में सुजागी पैदा करण लाइ ही मुहिम हर साल जीअं हिन साल एंटी करप्शन जे आलमी ॾींहुं 9 डिसंबर ते कढी वई आहे। इन रैली जो मक़सद मुआशिरे मां रिश्वत जो ख़ात्मो करण आहे ऐं मेरिट खे यकीनी बणाइण सां ई रिश्वत जो ख़ात्मो आणे सघिजे थो। कंहिं हिक फर्द जी करप्शन सां ॿिए माण्हू जी हक़ तलफ़ी थिए थी, जंहिंजो मुआशिरे ते ख़राब असर पवनि था। असां सभु गॾिजी करे करप्शन जो ख़ात्मो आणे सघूं था ऐं असांजे हर इदारे खे बि रिश्वत जे ख़ात्मे खां पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। हिननि चयो त असांजो साथ ॾियो ऐं रिश्वत वठण वारनि जी निशानदेही करियो त जीअं करप्शन जे ख़ात्मे खे यकीनी बणाए सघिजे। हाणे अवाम ऐं ऑफिसरनि जो करप्शन ख़िलाफ़ हिक ॿिए सां ताउन ज़रूरी आहे। हिननि चयो त असांखे करप्ट माण्हुनि जो ख़ात्मो करण में का बि कसर न छॾणु घुर्जे, छो त करप्शन वॾे में वॾी बुराई आहे जेका क़ौम ऐं मुल्क खे मुतासिर करे थी। उन मौके ते रैली में शरीक माण्हू रिश्वतखोरी नामंजूर जा नारा पिण हणी रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।